नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो के मुमताज़ हॉल में गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो तरफ़ां एनुअल डे 2021 के सिलसिले में एक शानदार प्रोग्राम थी गुजरियो, जंहिंमें प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो मोहम्मद साजिद बोलज़ार आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो ऐं चयो आहे त असांजो मक़सदु आहे त गवर्नमेंट डिग्री कॉलेज एक बेहतरीन कॉलेज है, हिते बेहतरीन टीचर बेहतरीन स्टाफ है, हिते मिलंदड़ तालीम तमाम घणी बेहतरीन है। प्रोग्राम में तकरीरी मुकाबला, शायरनि में मुकाबला, इंग्लिश उर्दू में तकरीरूं, मुकाबला शागिर्दनि पारां लेक्चर तोड़े मल्टी मीडिया ब्रीफिंग ॾिनी वई। प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दनि जे विच में शायरी में मुकाबलो थी गुज़रियो, जॾहिं त शागिर्द ऐं शागिर्दनि पारां शेख अयाज़ जो नज़म दोदो सूमरो ऐं बाग़ी ते टेबलो पेश कयो वियो, जॾहिं त घरेलू मसइलनि ते स्टेज शो पिणु पेश कयो वियो। जॾहिं त गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो जे शागिर्दनि एजुकेशन फॉर फ्यूचर पाकिस्तान जे उनवान तहत प्रोग्राम करे खूब दाद वसूल कई। प्रोग्राम में कॉलेज जे शागिर्द हरीश कुमार सूफ़ी कलाम ॿुधाए दाद वरिती, जॾहिं त एनुअल तकरीब में सभई शागिर्द ऐं शागिर्दनि समेत शहरनि ऐं साफ़िन शिरकत कई है। प्रोग्राम जी आख़िर में प्रोग्राम में बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्द ऐं शागिर्दनि खे अवार्ड ऐं रोक इनाम पिणु ॾिना विया। बेहतरीन कारकर्दगी जो अवार्ड हासिल कंदड़ में बेस्ट स्पीच फॉर इंग्लिश सुल्तान अहमद, बेस्ट ड्रामे जो अवार्ड गुनगुन ऐं अदीबा हासिल कयो। बेस्ट करंट अफेयर शो जो अवार्ड हेमा शेख समेत अब्दुल्ला, अराबिया, कलसुम, मरियम, फातिमा समेत ॿिन हासिल कया। आख़िर में महिमान ख़सूसी प्रोफेसर मीर सन पंहिंजे खिताब में चयो त अॼु खिपरो जे कॉलेज जे शागिर्दनि जो टैलेंट ॾिसी दिलि ख़ुशि थी वई। असांजी ॿाराड़ी में टैलेंट जी कमी न आहे, पर हिननि खे मौक़ा नथा मिलनि, इन करे इन जो टैलेंट ज़ाहिर नथो थिए। अहिड़ा प्रोग्राम करण ते खिपरो कॉलेज इंतज़ामिया जसल आहे। जा शागिर्द टैलेंटेड आहिनि, असांजे शागिर्दनि में टैलेंट मौजूदु आहे, असांजे टीचरनि में टैलेंट मौजूदु आहे ऐं शागिर्द अचनि पिया। सदाईं चयो वेंदो आहे त खिपरो कॉलेज हले कोन थो, क्लास कोन था हलनि, टीचर अचनि कोन था, ऐं आईंदा बि असां कोशिशि कंदासीं अहिड़ी क़िस्म जा प्रोग्राम कराईंदा रहूं। ऐं खिपरो वारनि जा जेके मक़ामी रहाकू आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदनि अचनि कॉलेज खे ओन कनि, कॉलेज उन्हनि जो पंहिंजो आहे, असां उन्हनि जा पंहिंजा आहियूं। थियो वियो आहे असां इन मां साबित थियो आहे त असांजा इदारा जेके आहिनि, सरकारी जेके इदारा आहिनि, उन्हनि जी असां मालिकी कई आहे, उन्हनि जी असां वारसी कई आहे। जेकॾहिं असां इन इदारनि जी मालिकी वारसी कंदासीं, हिन इवेंट मां हितां जे शागिर्दनि जेको पंहिंजी जेका जोहर ॾेखारिया आहिनि, इन मां तव्हां साबित थियो आहे त असांजो डिग्री कॉलेज खिपरो जेको आहे उन में हाणे पढ़ाई जो रुझान आहे ऐं अहिड़े क़िस्म जा समाजी ऐं तइलीमी एक्टिविटियूं थियनि पियूं, सरगर्मियूं थियनि पियूं। ऐं सलाम पेश करियां थो हितां जे प्रिंसिपल मिस्टर साजिद बोलज़ार साहब खे ऐं इंग्लिश जे प्रोफेसर मोहतरम मंसूर गज्जू साहब खे, जिन पंहिंजे इदारनि जी मालिकी कई आहे, पंहिंजे इदारनि जी वारसी कई आहे। यकीनन खिपरो जे कॉलेज मां डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर ऐं वक़्त जा हुक्मरान हितां पैदा थींदा। अचो त पंहिंजे इदारनि जी मालिकी करियूं। ऐं सिंध हुकूमत खे गुज़ारिश कंदुसि त हिते गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज जेको आहे उनजी सख़्तु ज़रूरत आहे। जेको अंडर कंस्ट्रक्शन जेका बिल्डिंग आहे उहा जल्दी तइमीर कराइणी वञे त नओं सेशन 2021 जेको थिए पियो उन में गर्ल्स डिग्री कॉलेज जेको आहे उहो बाक़ाइदे स्टार्ट थिए, उनजो बाक़ाइदे स्टाफ मुक़ररु कयो वञे। BS जा कॉलेज जेके कॉलेज में जेको तबाह ऐं बर्बाद थिए उनजी रिपेयरिंग कई वेंदी त यकीनन हिन हितां जो तमामु बैकवर्ड एरिया जेको थर वारो जेको पोते पियल इलाइक़ो आहे उनमें हिकिड़ी वाहिद डिग्री कॉलेज आहे, हिते तमामु हज़ारे शागिर्द पढ़नि था, उन लाइ स्टाफ जी पूराई जेकॾहिं कई वेंदी त यकीनन असां सुठो लाभ हासिल कंदासीं। महिरबानी। एवरीवन, ये जो हमारा कॉलेज में प्रोग्राम हो रहा है, इससे बच्चों का टैलेंट बाहर आ रहा है जो कि कहीं छुपा हुआ था, लेकिन हमें अपने माशरे को बढ़ाना है, इसको हमें जो छुपा हुआ टैलेंट है उसको निकालना है। सो हमारे कॉलेज में ये जो फंक्शन हुआ है इससे बहुत ज़्यादा लोगों का टैलेंट निकला है और हमारा कॉलेज इसमें हम पढ़ने आते हैं, सीखने आते हैं, तो इसके साथ साथ हमारी एक्टिविटीज़ भी होनी चाहिए जिसकी वजह से जो हमें आगे लेकर जाए और यही चीज़ें हमें अब आगे बढ़ने के लिए बहुत हेल्पफुल होंगी। सो ये फंक्शन इट्स वेरी गुड एंड वी आर वेरी interesting and we have a lot of activities here. We are very full of energetics and so हमारा कॉलेज जो है वो बहुत अच्छा है, इसमें पढ़ाई भी होती है और बस ये कि थोड़ा सा इसको निकालने की ज़रूरत है, जो बच्चों में छुपा हुआ टैलेंट है उसको आगे बढ़ाने की ज़रूरत है। अलावा पैनल डिसीजन में भी वही वञा थी हाणे जेको मुझे थींदो ऐं उनजे अलावा हिते मूंखे नथो लॻे डिग्री कॉलेज जो माहौल बिल्कुल भी नथो लॻे असांखे हिते जो वॾे जेके स्कूल्स ऐं माहौल्स आहिनि उन्हनि जो असांखे माहौल लॻे पियो, छो त इहे सभु शयूं हर स्कूल में हर कॉलेज में नथा थियनि। ऐं खिपर जहिड़े शहर में आई थिंक सो ही इलाही प्राउड आहे, असां लाइ प्राउड फील आहे त असां छोकिरियूं आया आहियूं ऐं असां हेॾे सभिनी कॉलेजिस जे साम्हूं ॿाहिरि वारे माण्हुनि जे साम्हूं असां अॼु ॻाल्हायूं
पिया ऐसे हाइडन चैलेंज करूँ। कम होने की वजह के काफ़ी बच्चे हैं जो सीरियसली नहीं लेते हैं, कहते हैं कि हम ट्यूशन पढ़ रहे हैं, हमें कॉलेज आने की ज़रूरत नहीं है, कॉलेज में कोई टीचर नहीं है, ब्लैक लिस्ट में कॉलेज, खिप्रो ब्लैक लिस्ट में एक्चुअली, वो ब्लैक लिस्ट में कोई फ़ायदा नहीं है हमारे जाने का, हमें ये बनना है, हमने वो बनना है, तो हमें कॉलेज जाने का फ़ायदा नहीं, हमें ज़्यादा सेल्फ स्टडी करनी चाहिए, लेकिन ऐसा कुछ भी नहीं है। लेकिन मैं कहना चाहूँगी कि आप लोग कॉलेज आए, रेगुलर आए, कुछ ना कुछ तो सीखने को मिलता है ना। भले टीचर्स नहीं है लेकिन इतने ब्रिलियंट टीचर्स हैं हमारे पास, मंसूर है, सब परवेज़, सर अली है, इतने अच्छे अच्छे टीचर्स हैं हमारे पास पढ़ाने वाले। अगर आप लोग ट्यूशन पढ़ते हैं तो पढ़ें भले, लेकिन आपका कॉलेज में रिपीट होता है। और देख सकते हैं आप कितनी अच्छी अच्छी एक्टिविटीज़ हुई हैं, बच्चों का टैलेंट बाहर निकला है। मैं पेरेंट्स को ये कहूँगी कि काफ़ी पेरेंट्स होते हैं जो अपने बच्चों को दबा के रखते हैं कि आप ना पढ़ें या सिर्फ खाना वगैरह बनाएं, औरतों को मतलब लड़कियों को जो बोलते हैं ना, लेकिन ऐसा ना करें। आपकी बच्चियाँ बहुत ज़्यादा टैलेंटेड हैं, उनका टैलेंट बाहर निकालें, उनका टैलेंट बाहर निकालेंगे तो आप लोग पता चलेगा, वो एक दिन आपका नाम रोशन करेंगी, ऐसा कुछ नहीं होगा। और आप कॉलेज में भी उनको आने दें और उन कॉलेज के हर फंक्शन अटेंड करें, उनका बल्कि अप्रिशिएट करें उनके टैलेंट की वजह से। साईं मंसूर साहब के पहिरियों असीं शुक्रगुज़ार आहियूं, साईं मंसूर साहब जैं प्रोग्राम रखायो, तमामु घणनि सालनि खां भी प्रोग्राम थियो आहे ऐं असीं तमामु घणा ख़ुशि आहियूं जी। प्रोग्राम ते तनक़ीद कंदो हिनजो छा हुजणु खपे? हिन में साईं जेको हुजणु खपे सभु कुझु आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे, छो त हीउ खिपरे में फस्ट टाइम हीउ जेको कॉलेज में प्रोग्राम थियो आहे, छो त हीउ जेको एरिया आहे खिपरे जो उहो बैकवर्ड एरिया आहे, उनखे इंशाल्लाह आइंदा भी अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदासीं, इंशाल्लाह खिपरे खे उजागर कंदासीं ऐं हर स्टूडेंट हर स्कूल जो शागिर्द इंशाल्लाह पार्टिसिपेट कंदो ऐं इंशाल्लाह इन खां वधीक बि प्रोग्राम कंदासीं, डिस्ट्रिक्ट लेवल ते बि कंदासीं। थैंक यू। सभु अवेयरनेस न आहे त उहो माना ज़िंदगी कामयाबु नथो थी सघे, त अहिड़ा प्रोग्राम कराए असां माण्हुनि खे इहो अवेयर करणु चाहियूं था त हू बि अॻिते निकिरनि ऐं पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कनि। दैट्स अवर वे ऑफ अवर फ्यूचर। असांजो इहो जेको मुस्तक़बिल जो इहो जेको असांजो मन हिकिड़ो वे आहे, रस्तो आहे, इन में असां पार्टिसिपेट थींदा, असांखे इंस्पायर थींदासीं ऐं असांखे वधीक जज़्बो थींदो अॻिते वधण जो, ऐं जंहिं बि जेको पार्टिसिपेट थिया आहिनि उन्हनि जा असीं वधीक शुक्रगुज़ार आहियूं ऐं इनशाला असीं हिन प्रोग्राम खे बि अॻिते वधीक वधाइण जी कोशिशि कंदासीं। भाई तमामु अॼु जी तारीख़ में तमामु वॾो प्रोग्राम थी रहियो आहे खिपरो जो, ऐं हीउ टाइम कोविड-19 जे करे टाइम घटि हुजण जे करे हीउ प्रोग्राम थोरो शार्ट कयो आहे, न त हीउ प्रोग्राम इन खां वॾो हो। कोविड-19 जे करे प्रोग्राम थोरो शार्ट थी वियो आहे ऐं स्टूडेंट के जी ही प्रोग्राम तमामु घणा थियनि खपनि। ऐं हिन में जेको आहे इंग्लिश लैंग्वेज जो प्रोग्राम आहे, हिन में इंग्लिश लैंग्वेज जेको आहे ॿारनि खे सिखाया वञे थो। तव्हां इंग्लिश जे बारे में तव्हां पढ़ायो, छो त इंग्लिश जेको आहे वीज़ा आहे उहो तरक़ी जी वीज़ा आहे इंग्लिश, छो त दुनिया जे हर मुल्क में इंग्लिश ॻाल्हाई वञे थी ऐं हीउ प्रोग्राम आहे बि इंग्लिश जे बारे में। घुर्जनि काफ़ी अर्सा न थियो, उहो कुझु इंसान में थींदो आहे, कुझु टैलेंट मौजूदु आहिनि, कॉलेज जा प्रिंसिपल न करे सघिया। असांजो जेको हींअर अवेलेबल असां वटि प्रिंसिपल आहे, अवेलेबल जेको असांजो लेक्चरार आहिनि, असीं ॾाढा सेटिफाइड हुन लेक्चरार में न आहियूं। ऐं असां जेको प्रिंसिपल इहो न्यू आयो आहे जेको साजिद बोजदार साहब, हुननि असांखे ॾाढो हौसलो अफ़ज़ाई कई आहे ऐं असीं हुननि जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं ख़ासि तौर ते असीं साईं मंसूर जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असां जहिड़े नौजवाननि खे असां में टैलेंट मौजूदु आहे, असांखे मौक़ो कोन थो ॾिनो वञे, असांखे मौक़ो ॾिनो वियो, तव्हां अखियुनि सां ॾिसो पिया त असां छा कयो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला हीउ कोविड-19 जी वजह सां थोरो असां शार्ट कयो आहे प्रोग्राम खे, ऐं ईंदड़ साल असांजो थोरी ज़हन अलाह ख़ैर करे असांजो ज़हन ई ठहियलु आहे त हिन खां वॾो डिस्ट्रिक्ट लेवल ते प्रोग्राम कंदासीं। ऐं पहिरीं सभु खां पहिरीं त आउं साईं साजिद हुसैन बोजदार जेको असांजो हींअर प्रिंसिपल आहे उनजो शुक्रिया अदा कंदुसि, ऐं साईं मंसूर अहमद ऐं जेके बि असांजा लेक्चरार आहिनि इन्हनि जो शुक्रिया अदा कंदुसि, जंहिं असांखे अहिड़ी अपॉर्चुनिटी ॾिनी, अहिड़ी जॻह ॾिनी, अहिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो। असां टैलेंट अहिड़ो आहे, असां हीअ बैकवर्ड जॻह ते आहियूं, असां अछड़े थर सां गजे थो खिपरो, पर हिन जॻह ते एतिरो टैलेंट पियो आहे, एतिरो टैलेंट पियो आहे, जे हिनखे जे तराश जे त ही मुल्क में क्या वॾो नालो ठाहे सघंदा। ऐं जेको हीअ प्रोग्राम थियो गर्ल्स बॉयज़ टू गॾु, इहे त थियणु खपनि, हीअ प्रोग्राम हिकिड़ो न थियणु खपे, साल में थियणु घुरिजनि, 2-3 चकर थियणु खपनि। ऐं असांजी हींअर कोशिशि वॾी, पर करोना जे करे थोरो डिस्टर्ब थी वियासीं, ऐं असांजी इहा उमेदु आहे त इनशाला हिन प्रोग्राम खे हिकु ॾींहुं ज़बरदस्त प्रोग्राम कंदासीं ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते, डिवीज़न ते या वॾे के न के वॾे प्लेटफॉर्म ते हिन प्रोग्राम खे खणी वेंदासीं इंशाअल्लाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।